कुरान शरीफ वॾी ॼाण ऐं महारत वारो माण्हू ते गुफ्तगू करे सघे। हिकिड़े दफ़े हज़रत मौला अली साईं शेर ख़ुदा तकरीर पे फरमाई न हिकिड़ी ॿे तकरीर पे कई। मौला अली आया वॾी जमात उनखे फिरियो वेठी तकरीर ॿुधेसि पई। साईं जो तकरीर कंदड़ कुरान करीम जी फलाणी आयत जो नासख़ ॿुधा, फलाणी आयत जो मनसूख ॿुधा। अरबी ज़ुबान में पाण फरमायूं अतारिफुन नासिख़ वल मनसूख, नासिख़ मनसूख के सुञाणी तो चीज़ न। साईं फरमायो हलकत व अहलकत, तू पाण बि हलाक थी वे ॿियनि खे बि हलाक कंदे। तोखे नासिख़ ऐं मनसूख जी ख़बर कान्हे। हाणे मां तव्हांखे ॿ टे आयतूं ॿुधायां थो, हूअं त घणियूं आहिनि। हिकिड़ी आयत क़ुरान शरीफ में आ या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐ ईमान वारो, तव्हां जे मथां रोज़ा फर्ज़ कया विया जीअं तव्हां खां पहिरियां अॻियनि ते रोज़ा फर्ज़ कया विया। हाणे इहा जेका तशबीह ॾिनी वई हुई, अरबीअ में असीं इनखे चवंदा आहियूं तशबीह। कुरान करीम जो त बाबा मुसलमाननि ते रोज़ा फर्ज़ ईअं आहिनि जीअं अॻियनि क़ौमुनि ते फर्ज़ हा। हाणे अॻियनि क़ौमुनि ते कीअं फर्ज़ हा? उहे जॾहिं सिज लहंदो हो रोज़ो खोलींदा हा, इशा जी निमाज़ ताईं सुम्हण खां पहिरियां उन्हनि खे खाइण जी इजाज़त, पीअण जी इजाज़त, घर वारीअ जे वेझो वञण जी इजाज़त। पर जीअं इशा निमाज़ थींदी हुई या वरी आराम कंदा हा, आराम करण खां बाद में उन्हनि खे न खाइण जी इजाज़त, न पीअण जी इजाज़त, न घर वारीअ जे वेझो वञण जी इजाज़त। अल्लाह ताला फरमायो त मोमिनो तहां ते रोज़ा ईअं फर्ज़ कया विया आहिनि जीअं अॻियुनि उम्मतुनि ते रोज़ा फर्ज़ कया विया। हाणे इहा आयत मनसूख आ, इन जो हुक्म कुरान जी हिकिड़ी ॿी आयत आ। अल्लाह ताला फरमाए उहिल्ल लकुम लैलतस्सियामी अर्रफसु इला निसाइकुम, रात जो तहां पंहिंजे घर वारनि जे वेझो वञी सघो था। हुआ कमा कुतिबा अलल्लज़ीन मिन क़ब्लिकुम, इहा आयत मनसूख आ। ऐ उहिल्ल लकुम लैलतस्सियाम अर्रफसु इला निसाइकुम, इहा कुरान जी आयत जी नासिख़ आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अञा हिकिड़ी ॿी ॿुधायां, चओ त ॿुधायां। अल्लाह से फरमायो कुतिबा अलैकुम इज़ा हदर अहदकुमुल मौतु इन तरक खैरनिल वसियतु लिल वालिदैन वल अक़रबीन बिल मारूफ हक़्क़न अलल मुत्तक़ीन। सुभान अल्लाह। कुतिबा अलैकुम इज़ा हदर अहदकुमुल मौत, मौत जे मरण जे टेम ते वसीयत करणु फर्ज़ आ। ॿुधो कंहिंजे लाइ वसीयत करे, इन तरक खैरन, जेकॾहिं माल मिल्कियत छॾियो अथसि कंहिंजे लाइ करे, लिल वालिदैन, माउ पीउ जे लाइ, वल अक़रबीन, करीबन जे लाइ, बिल मारूफ, नेकीअ जी वसीयत,
हक़्क़न अलल मुत्तक़ीन, मुत्तक़िन ते इहा शे फर्ज़ आ। हालांकि वसीयत करण इस्लाम जे शुरुआती दौर में फर्ज हुई, बाद में मनसूख थी वही। मनसूख केड़ी आयत कयुस? अल्लाह ताला कुरान शरीफ में भी जगह ते फरमायो, यूसीकुमुल्लाहु फी औलादिकुम लिज़्ज़करि मिस्लु हज़्ज़िल उन्सयैन। अल्लाह, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर। उलमाए अहले परिया वसीयत करण फर्ज हुई, पर जीअं वर्षे जूं आयतूं लथियूं, वर्षो माना हमरा मरी वञे, सुठो वात के जिंदगी में भलो दई याद जेको शरीयत हक़ ॾिनो आ हो ॾे। असां वटि वर्षो खणी न साईं फतवा कढी जो वर्षे जी। हाणे कल टियों असांजे बहराड़ियुनि में वरी छा था कनि, जो कई मयत गुज़ारियो वञण, ॾाॾो गुज़ारे वियो, वरी ॾाॾे जी औलाद, वरी उन जी औलाद, पान में विरहायूं कोन, जंहिंजो नुक़सान इहो थिए थो जो अॻिते हली झगड़ा बि थियनि था ऐं मौलवी बि वेचारो आज़ार में पइजी वञे। वरना शुरू में ईअं हुजे जीअं मयत गुज़ारे वञे, मुफ्तीअ के वटि फतवा अचे। हाणे मूं वटि फतवा खणी आयो, फलाणो माण्हू मरी वियो, हेतिरी मिल्कियत छॾी, असीं लिखंदासीं, पुछंदासीं, ज़ाल अथसि, हाँ साईं अथसि, हिकिड़ी अथसि ॿ अथसि, साईं हिकिड़ी आ, पोइ औलाद अथसि या न औलाद अथसि? अल्लाह से कुरान में चयो त पोइ ज़ालुनि खे जेकॾहिं औलाद आ त ज़ालुनि खे सुमन मिलंदो। सुमन माना 8 हिस्सो, बक़िया मिल्कियत पुटनि ऐं न्याणियुनि में विरहाई वेंदी। जीअं पुट जो भी हक़ आ, ईअं अल्लाह ताला न्याणीअ जो भी हक़ रखियो आ। या त पुट न्याणियूं गॾु अथसि या त सिर्फ़ पुट अथसि। अहिड़े हिसाब सां सॼा वर्से जा उसूल अल्लाह ताला फरमाए, इब्तिदाए इस्लाम में अञा जॾहिं माण्हुनि इस्लाम जी सही तालीम हासिल कान कई हुई, उन टाइम ते मरण खां पहिरियां वसीयत करणु फर्ज़ हुई त बाबा मुंहिंजी हीअ मिल्कियत फलाणे खे ॾिबी, हीअ मिल्कियत फलाणे खे ॾिबी, पीउ जी मर्ज़ी, वॾे जी मर्ज़ी जेतिरी ॾेई वञे। पर जॾहिं इहा आयत नाज़िल थी ऐं मदीने जे साईं जी हदीस त ला वसीयत लिवारिसिन, वारिस जे ला वसीयत न कबी, वसीयत जो हुजण हाणे वाजिब न आहे, हाणे वसीयत करण जायज़ आ। पहिरियां वाजिब हुई, हाणे जायज़ आ। पर जेकॾहिं को माण्हू इन नासख़ मनसूख खां वाक़िफ़ न हूंदो त उहो इहा आयत पढ़ी ग़लत फतवा ॾींदो। जीअं मौला अलीअ चयो त तोखे नासख़ जी ख़बर कान्हे, मनसूख जी ख़बर कान्हे, कीअं तूं वाइस्तो करीं, तूं पाण त तबाहीअ में वेंदे, पर जेके तोखे ॿुधी उन ते अमल कंदा उहे बि तुंहिंजे बदअमलीअ जो गुनाह तुंहिंजे मथां वबाल विझण वारा आहिनि।